साईं फरमाता रमजान जे महीने में इहो कलमो घणो पढ़जो। कम अहिड़ा आहिनि जे कंदो त रब तव्हां सां राज़ी थींदो। कम कयो अल्लाह राज़ी थींदो। असां चयो या रसूल अल्लाह उहे कम जन में अल्लाह राज़ी थींदो से कहिड़ा आहिनि? साईं फरमाइनि था हिकिड़ो अमल खसलतान लतान तुरदून बिहा रब्बकुम फशहादतु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व तस्तगफिरूनहु। वे बखसलतूं जन सां अल्लाह राज़ी थींदो। हिकिड़ो इहो कलमो पढ़ो, इहो ज़िक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं फरमाता रमजान जे महीने में इहो कलमो घणो पढ़जो। वो छा थींदो? अल्लाह राज़ी थींदो। इन कलमे जे पढ़ण सां केड़ो केड़ो चाहे तो अल्लाह राज़ी थिए। हाँ सुभान अल्लाह। सो तो केड़ो सस्तो आहे जे अल्लाह राज़ी थी वने तो पोइ बाकी छा। मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना, मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना। तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था, तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था। तेरे इश्क ने बना दी मेरी जिंदगी फसाना, तेरे इश्क ने बना दी मेरी जिंदगी फसाना। तू जे रही तो राज़ी मूंखे खपे ॿियो छा। तू जे रही त राज़ी मूंखे खपे ॿियो छा। तुंहिंजी रज़ा हुजे मूले मूंखे खपे ॿियो छा। जे रब राज़ी थी वञे दुनिया रुसी वने, कायनात एक पासे थी वने। खुदा जो कसम चेते रब राज़ी आ उनके लहर लोडो ना हिते बि बाबा हुते बि बाबा। अल्लाह अल्लाह ओ मिठा रब राज़ी थी वियो दुनिया तुझी दुश्मन थी वने। खुदा जो कसम तुझे बार के भी लहस नहीं दी जे तो ते रब राज़ी आ। रब के राज़ी करण जो सोलो रस्तो मदीने वाले साईं से कार्यो। रमजान के महीने में यो विर्द कर ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यो अल्लाह जो जिक्र घणो कयो अल्लाह राज़ी थींदो। ऐं ॿियो रमजान जे महीने में जे रब के राज़ी करण चाहियो था त कसरत सां इस्तग़फार पढ़ो। इस्तग़फार घणी पढ़ो। इस्तग़फार जो मक़सद आहे रब खां माफ़ी वठण, बख़्शिश पिनण। अल्लाह जे दर ते इस्तग़फार पढ़ो, अल्लाह ख़ुशि थींदो, रब राज़ी।
ओ मेरा मंदा हूं तो दर भरिया हूं साईं मेरा मंदा हूं तो दर भरिया हूं बख्शी या अल्लाह अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह कर माफ मौला कर सांग सोला अस्तगफिरुल्लाह 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 कर माफ मौला ओ ऐ बने भरिया हूं तो दर भरिया हूं तुबना इल्लल्लाह अस्तगफिरुल्लाह चो अस्तगफिरुल्लाह फरमाइंदा ये बकम कयो अल्लाह खुश थींदो रब राज़ी थी वेंदो हिकड़ो कलमो ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द घणो कयो ॿियो अस्तगफार घणी पढ़ो ये बकम तव्हां ते रब राज़ी